लिस्ट घुराए उन्हनि खे असां उहे ऑर्डर बि वठी ईंदासीं। जिते स्कूल बंदि हुया असां उते स्कूल बि खोल रहिया आहियूं। ऐं तव्हांजे लाड़काणे जी अली 2012 खां वठी जंहिं ते इनक्रोच थियल हुई, असां उहा इनक्रोच ख़तमु कराए उन हॉस्पिटल खे फंक्शनल करायो। नज़रसानी कयो ऐं मथे जेकी उन्हनि खे सम्झायो त बाबा उते माण्हू मजबूर आहिनि, तव्हां उन्हनि ते ॿार एतिरो न रखो। ऐं मुंहिंजो जेको तो एसी साहब हुयो असांजो जतोई साहब उनखे कार्रवाई कई हुई। हाणे उते कुझु फ़क़ीर हुयो, हाणे उहो घर आज़ादी थिया त उन्हनि वरी ज़मीन करे छॾी आहे साम्हूं। मां खजी हणी छॾी हिकिड़ी क़बर जे मथां, उहो इतफ़ाक़ सां मां सां तो ॿाहिरि छॾनि जहिड़ी जॻह खजी आहे। हिते डोकरी शहर में ओपन कचहरी करणु आयो हुयुसि ऐं तव्हां वटि बि इन करे आयो आहियां त असांजो सूबाई मुहसब आला सिंध जो इदारो आहे जेको माण्हुनि खे मुफ़्त में मेल एडमिनिस्ट्रेशन ते इंसाफ़ मुहैया करे थो। उन जे लाइ पब्लिक में अवेयरनेस ॾियण जे लाइ असां हिते खुलियल कचहरियूं कयूं पिया पूरी सिंध जे अंदरि। मोहम्मद सोहेल राजपूत सूबाई मुहसब आला सिंध सितारा इम्तियाज़ जे हुक्म ते त माण्हुनि खे अवेयर कजे त हिन इदारे मां कीअं तव्हां फ़ाइदो हासिलु कयो। अॼु हिते डोकरी शहर में ओपन कचहरी करणु आयो हुयुसि ऐं तव्हां वटि बि इन करे आयो आहियां त असांजो सूबाई मुहसब आला सिंध जो इदारो आहे जेको माण्हुनि खे मुफ़्त में मेल एडमिनिस्ट्रेशन ते इंसाफ़ मुहैया करे थो। उन जे लाइ पब्लिक में अवेयरनेस ॾियण जे लाइ असां हिते खुलियल कचहरियूं कयूं पिया पूरी सिंध जे अंदरि। मोहम्मद सोहेल राजपूत सूबाई मुहसब आला सिंध सितारा इम्तियाज़ जे हुक्म ते त माण्हुनि खे अवेयर कजे त हिन इदारे मां कीअं तव्हां फ़ाइदो हासिलु कयो। मुहसब आला सिंध जो इदारो मेल एडमिनिस्ट्रेशन जे लाइ आहे। जेके माण्हू पंहिंजा जाइज़ मसइला ऑफिसरनि ॾे खणी वञनि था ऐं उन्हनि खे रुलाइनि था त उन्हनि माण्हुनि खे जेके पंहिंजे जाइज़ मकनि लाइ ऑफिसर ॾे वञनि उन्हनि सां नाइंसाफ़ी थिए त उन जे ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे। असां माण्हुनि में अवेयरनेस पैदा कयूं पिया त सादे पने ते सिंपल कार्ड जी कापी सादे पने ते बग़ैर कंहिं फीस जे बग़ैर कंहिं वकील जे तव्हां असां वटि अचो, असां तव्हांखे 90 ॾींहंनि जे अंदरि इंसाफ़ वठी ॾींदासीं। जंहिं ऑफिसर जे ख़िलाफ़ु मेल एडमिनिस्ट्रेशन साबित थी उन जे ख़िलाफ़ु असां हुनजे सेक्रेटरी खे रिकमेंड कंदासीं त हिन खे एज़ पर लॉ जेको आहे सर्विस रूल मुताबिक़ हिन जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे ऐं उन जे ख़िलाफ़ु एक्शन बि खणाईंदासीं ऐं तव्हांखे असां 90 ॾींहंनि जे अंदरि इंसाफ़ मुहैया कराए ॾींदासीं। उहे रेवेन्यू जा मसइला हुजनि, पब्लिक हेल्थ जा हुजनि, रोड्स जा, पुलिस जा हुजनि या डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस जा हुजनि, तव्हांजे ॿिए कंहिं बि इशू ते तव्हांजा सर्विस जे हवाले सां कंहिंजे एरियर्स आहे, कंहिं जे ॻोठ में स्कूल नथो हले, इहे सभु शयूं ॿुधाइण जे लाइ तव्हां तक पहुता आहियूं। ऐं हिन वक़्तु तव्हांजे तवसुस सां जेके माण्हू असां वटि न आया हुया त तव्हांजी मीडिया जे थ्रू सां उन्हनि ताईं इहो मैसेज ॾियूं था त असांजो मुहसब आला सिंध जो इदारो तव्हांखे सस्तो ऐं मुफ़्त में इंसाफ़ मुहैया करे थो, दर ते इंसाफ़ मुहैया करे थो ऐं उन सां रुजू करे पंहिंजा जाइज़ मसइला हल करायो। असांजी ऑफिस डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट कंपाउंड में अंदरि ई आहे। DC ऑफिस जे भरिसां ई मुहसब आला जी ऑफिस आहे, रीजनल ऑफिस। असां 9 खां 5 बजे ताईं उते वेहंदा आहियूं। जंहिंसां बि जेको मसइलो हुजे कंहिं बि ऑफिसर जे ख़िलाफ़ु जेके सिंध गवर्नमेंट जे मातहत हुजनि उहे असांखे एप्लीकेशन ॾियो, असां तव्हांखे 90 ॾींहंनि जे अंदरि इंसाफ़ मुहैया कराए ॾींदासीं।